नाज़रीन अस्सलाम वालेकुम। ईद मुबारकूं, लख लख वाधायूं, भलारियूं घड़ियूं गुज़री वियूं ऐं यकीनन इन्हनि भलारियुनि घड़ियुनि जे सदके अल्लाह पाक खां दुआ घुर आहियूं त रब्बुल आलमीन हर कंहिं जे लाइ ख़ुशियुनि जा ॾींहं आणे ऐं ॾुख दूर करे। यकीनन भलारो महीनो रमज़ान मुबारक बि गुज़री वियो। ईद जूं वाधायूं अव्हां खे। ईद सां गॾोगॾु माइटनि मिटनि सां मिलणु जुलणु जेको आम रोज़मर्रा जी ज़िंदगी में हो, हाणोकिन हालतुनि में तोड़े जो उहो न थी सघियो आहे। पर पोइ बि हिननि ख़ुशीअ जे ॾिहाड़नि में पंहिंजे माइटनि मिटनि दोस्तनि अज़ीज़नि यारनि खे विसारणो न आहे। उहे मिसकीन नादार मुफ़लिस जेके मुहताज आहिनि, हिन ईद में उन्हनि खे बि ज़रूरु यादि करणो आहे त यकीनन ही ईद जूं ख़ुशियूं हलनि पियूं। असां बि अव्हां सां उन ईद जे ख़ुशियुनि में शरीक आहियूं। अॼु चाहियोसीं पिए त हिन कोरोना वबा जे करे माण्हू मुख़्तलिफ़ डिप्रेशन जो शिकार आहिनि, परेशानी जो शिकार आहिनि ऐं उन सॼे मरहले खे असांजे सुघड़नि शाइरनि पंहिंजे शाइरीअ में कीअं समोयो आहे। चाहियोसीं पिए त ही ईद ते लॉकडाउन कोरोना मुशाइरो कराए सुघड़नि खां उन्हनि जे अंदर जो आवाज़ जेको आहे लफ़्ज़नि जी सूरत में, बैतनि जी सूरत में, शेरनि जी सूरत में, उहो अव्हां खे ॿुधायूं। यकीनन असां बि दुआ घुर आहियूं पंहिंजी सिंधड़ी जे लाइ, पूरे पाकिस्तान आलम दुनिया जे लाइ त रब्बुल आलमीन आलम दुनिया में अमुन जो मर्कज़ जेको असांजो अमुन आहे, असांजो उहो अमुन असांखे वापसि थी मिले ऐं हिन घड़ियुनि में असां पंहिंजूं ख़ुशियुनि सां मोहबतुनि सां ही घड़ियूं घारे सघूं। त नाज़रीन, अॼु असांजे हिन ईद कोरोना मुशाइरे में जेके असांजा सुघड़ आहिनि, महिमान आहिनि, उन्हनि जी सुञाणप तारुफ़ अव्हां खे कराईंदो हलां। अव्हां जो ॼातल सुञातल ऐं सॼो तमामु मशहूरु ॾाहो ॾा धणी भलोड़ सुघड़ असां सां गॾु आहे मोहतरम अली अकबर उदासी चांडियो। उन खां ॾाहप जी ॾात मंझां ज़रूरु ॿुधंदासीं। अली अकबर उदासी चांडियो यकीनन मशहूरु मरूफ़ सुघड़ आहे ऐं सुघड़ाइप जे हवाले सां हुन ॾेह ऐं परॾेह में पंहिंजो पाण मञायो आहे। उन सां गॾोगॾु असांजो अॼोको जेको ॿियो महिमान आहे उहो बि तमामु भलोड़, जीअं कदावर आहे तीअं उन जा कदावर बैत आहिनि, कदावर तख़लीक़ूं आहिनि। अहिड़ो कदावर सुघड़ सरदार अली चांडियो बि असां सां गॾु आहे ऐं यकीनन उन खां बि ॾाहप जी राति मंझां अॼु ज़रूरु कुझु न कुझु ॿुधंदासीं। हीअ ईद जूं ख़ुशियूं आहिनि ऐं उन्हनि ख़ुशियुनि जे अंदरि हाणोकिन हालतुनि जे हवाले सां सुघड़ मुशाहिदो कंदो आहे। सुघड़ यानी सुहिणी घड़ करण वारो, सुठी घड़ करण वारो, सोए घड़ करण वारो। उहो सोए घड़ करण वारो टियों सुघड़ असां सां अॼु महान सुघड़ महिमान आहे, सुघड़ अहमद अली उतरादी चांडियो। यकीनन अहमद अली उतरादी खां बि ॾाहप जी राति मां ज़रूरु कुझु ॿुधंदासीं। मार्ज़ करे वियुसि त सुघड़ सुहिणी घड़ करण वारो हूंदो आहे, सुठी घड़ करण वारो हूंदो आहे ऐं सोए घड़ करण वारो, गॾोगॾु 100 घड़ करण वारो, त उन खे सुघड़ चइबो आहे। हीअ असांजे धरतीअ जा ॾाहा सुघड़ आहिनि जेके पंहिंजे उन न रुगो ॾात जे ज़रिए सुघड़ आहिनि, पर ॾात ऐं ॾांह सां उन्हनि पंहिंजो पाण मञायो आहे। अदा सुघड़ साथी सभिनी खे ईद वाधायूं बाबा। अली अकबर साईं ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? फ़रत आहे? अल्हम्दुलिल्लाह रब जा करम साईं आयो तमाम ख़ुशि आहियो साईं। ॿियो ख़ैर कुर्ब दुआऊं। यकीनन ईद लॻी पई आहे ऐं हाणोकिन हालतुनि में ईद उहा त न हूंदी। अॼु बि पाण ईद पढ़ीसीं 5 फुट परे। तव्हां अलाए कीअं ईद पढ़ी? अॼु साईं किथे त ईद नमाज़ थी कान। हा वरी जे किथे थी बि त इहो 5-6 फुट परे पिया कनि पिया। मौलवी साहब चयो बाबा पढ़ो त हिते पढ़ो निमाज़ जे, न त हथ बि न मिलायो। असां मौलवी साहब असां भाकुर मिलाइण पायूं। चई बाबा हेॾा न अच। हथ कीअं मिलाइबो? हालतुनि खे एहसास रखणो आहे, ख़्यालु रखणो आहे। हा इहा ॻाल्हि पोइ असां चयो वाकई मजबूरी बि आहे। हीअ वबा जी बीमारी आहे अहिड़ी विचड़ंदड़, एहतियात करणु खपे। ख़बर ई कोन थी पवे जंहिंमें वबा जी का अलामत न ज़ुकाम आहे, न खंघ आहे, न खंघण खुरकण, तॾहिं बि चवनि था ओचिते रिपोर्ट करायो त बीमारी पई ज़ाहिर थी। इन जे करे परे रहिबो। ॿियो अहमद अली साईं तव्हां ख़ुशि आहियो? मियां सरदार अली जो ख़ैर पुछईं बाबा ख़ैर, मौला आबाद कंदो। मौला बाबा परे खां ईद मुबारक परे परे जी। मां मिठा अहमद अली साईं कचहरी हूंदी आहे ऐं जिते सुघड़ हुजे उहो पंहिंजी सुघड़ाइप ज़रिए आजियां करे। नाज़रीन, पंहिंजे अॼोके हिन ईद कोरोना मुशाइरे जी शुरूआत चाहियूं था त सुघड़ाइप जे बैतनि सां ऐं आजियां जे बैतनि सां कयूं। जी अहमद अली, आजियां कयो। अर्ज़ु थियो त भली आया भला पिरी अजीब करे एहसान, पंधु करे परे खां आया जुंग जवान, कदम रखियो कुर्ब जा त मिठा वधियो मान, ख़ुशीअ में अॼु मापा नथो ॾिसी मान भरिया महिमान, था कयूं कचहरियूं कुर्बायतियूं खिली वियो कान, अलाह कया एहसान आहिनि। अॼु अहमद अली चवे साईं आयो अॼु अहमद अली चवे वॾा वण करे, सिक लही वई सालनि जी पियो हुब में हीअड़ो डरे, सीनो मिलायो सीने सां त दिलड़ी मुंहिंजी ठरे,
चाह में चांडियो चवे पियो ई मादो मन मरे वॾा कुर्ब करे आयो मुंहिंजे अंगण ते। वाह अहमद अली साईं, वाह अहमद अली साईं, वॾी महिरबानी। नाज़रीन, ही हो असांजो अहमद अली उतरादी जंहिं ॾाहप जी राति मंझां असांखे आजियां कई ऐं यकीनन दस्तूर हूंदो आहे मुशाइरे में आजियां थींदी आहे ऐं आजियां खां पोइ हाणे पाण अचूं था ही ईद मुशाइरो हाणे किन हालतुनि ते सुघड़ कहिड़ो मुशाहिदो कयो आहे उहो मुशाहिदो अदे अकबर खां ॿुधूं था। अकबर साईं कहिड़ो मुशाहिदो हाणे किन हालतुनि ते छा थो असांजे नाज़रीन खे ॿुधाई? इहा साईं किरोना जी त असांखे ख़बर बि न आहे त किरोना आहे कहिड़ी शइ। तव्हांजी बि अछड़ी ॾाढ़ी अची थी अॻे कॾहिं ॿुधव? को न ॿुधोसीं अलाह पनाह में पर इहा आई आहे चवनि था चीन खां। हो ॿिए मुल्क में बि पखिड़िजी वई, वरी पाकिस्तान में बि पहुती आहे। हो ॾाढो ड्रिजूं डकूं बि पिया। पोइ हुन ते मूं थोरो शाइर लिखियो। वाह वाह नाज़रीन, सुघड़ असांजे शेर लिखियो आहे, अचो त गॾिजी ॿुधूं। अर्ज़ कयुमि त किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। हो सी केॾा ॾिसो कहर थी विया, बंदि सारा शहर थी विया, खाइण पीअण ज़हर थी विया, थी वियो अलाए छामो छाहे। किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। किरोना वायरस कयो वयल, बंदि घरनि में आहियूं जेल, किन जा फिफड़ बुकियूं फैल, डिंग विधा हिन कई ड्राहे। किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। सही हाणे न कंहिंसां हथ मिलायो, संगत खे न सीने लायो, मुंहुं ढके पिया पोइ ॻाल्हायो, ॾस ॾिनो आहे इहो ॾाहे। किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। सही परहेज़ पंहिंजी जारी रखो, यार न कंहिंसां यारी रखो, गंदगी खां बेज़ारी रखो, बूथ ते ॿधो छिका ठाहे। किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। शाकिर थियो साईं सभु शाकिर जो साईं शुकुर कयो, ज़ाकिर थी वही ज़िक्र कयो, ॻाल्हि इन्हीअ जो फ़िक्र कयो, मर्ज़ बीठो थो मथां बाहे। किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। दुआऊं घुरऊं रब खां अचो, अकबर लहे मुल्क तां ॾचो, ख़ुशि हुजे हर ॿुढो बचो, मौला हीअ मुसीबत लाहे। किरोना वायरस पई आहे काहे, चीन जा छॾियईं कम ई लाहे, पाकिस्तान बि पहुती आहे, दिलि थी धड़के निंड ई नाहे। अल्लाह 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 साईं पनाह में रखंदो। नाज़रीन, वबा सां विढ़ण जी प्लानिंग करियो, वबा सां विढ़ण जी प्लानिंग करियो, उथी पओ उथण जी प्लानिंग करियो। चवनि था किरोना ख़तम कान थींदी, अल्लाह साईं माफ़ी ॾे, चवनि था किरोना ख़तम कान थींदी, उन सां रहण जी प्लानिंग करियो। कीअं रहणो आहे? हथ धोइणा आहिनि, हर वक़्तु परे रहणो आहे, माइटनि मिटनि जो ख़्यालु रखणो आहे, पीर सन पोड़ा उन्हनि जो ख़्यालु रखणो आहे, नंढड़नि ॿारनि जो ख़्यालु रखणो आहे। सरदार अली, मां चाहींदुसि त तव्हां बि हाणे किन हालतुनि ते का नई सुखड़ी आंदी आहे? ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो दिलि सां लाहे, शहर लिखां थो हिन दौर ते ठाहे, जे रब हुजे राज़ी त परवाह न आहे, मर्ज़ी जो मालिक आहे जीअं पियो चाहे, मरीज़ जो वाही अलाह आहे, डप खां डॉक्टर हथ न लाए, मुंहं ते घुमनि था मास्को पाए, कोई न कंहिंसां हथ मिलाए। किरोना मुल्क में पई आहे, किरोना मुल्क में पई आहे काहे। ॿियो ॾिसूं था पंहिंजो आहे, रब जो नाम छॾियोसीं दिलि तो लाहे, मसीत खे ताला ठोकियूं ठाहे, माण्हू घुमनि था रोड ते हज़ारे, पुलिस थी मुल्हनि खे मसीत में मारे, रोज़ अचो था राज कतारे, मुंहं ते घुमनि था मास्को पाए, कोई न कंहिंसां हथ मिलाई। फंड खणी आ चालाका खाई, मिसकिन मिली दाल न काई, के त घुमनि था कार बि काहे, गरीब निकिरी को जगू पियो साहे, पुलिस पकड़े छॾे पुठा ई सुजाए, मुंहं ते घुमनि था मास्को पाए, कोई न कंहिंसां हथ मिलाई। दुकानदारी रोज़गारी बंदि थी वई समूरी सवारी, जेको रोज़ कमाए पियो रोज़ी खाए, तंहिंजी दिलि में पई ॻणती गाहे, रहंदो जहिड़ो रत न ठाहे, मुंहं ते घुमनि था मास्को पाए, कोई न कंहिंसां हथ मिलाए। वोट वक़्तु पियो सभु को चाहे, ख़ैरियात में ख़ुदि तुंहिंजो नालो ई न आहे, पेट भरनि था पंहिंजो ठाहे, ग़रीब जो हिन में हक़ ई न आहे, मुंहं ते घुमनि था मास्को पाए, कोई न कंहिंसां हथ मिलाए। सरदार चांडे जी दिलि पई सारे, त मुल्क त मुसीबत मौला टारे, हर को ॾिसां जीअं ख़ुशि थी खाए, किरोना वञे पंहिंजा पेर ई ड्राए, सभु को मिले जीअं भाकुर पाए, मुल्क मुंहिंजे खे मौला वधाए, सरदार चांडे जी दिलि पई चाहे। वाह सरदार चांडिया, किरोना पई आहे मुल्क में काहे। यकीनन नाज़रीन, अल्लाह साईं पंहिंजी पनाह में रखे। ख़ैर सां ईद बि आहे, ईद जूं ख़ुशियूं बि आहिनि, माइटनि मिटनि सां मिलणो आहे। ऐं कचहरियुनि में वियासीं, कचहरियुनि में वञण खां पोइ जंहिं खट ते ॿ टे मुड़ुस गॾिजी वेहंदा हुआसीं, ख़बर पई त 8 खटूं 8 मुड़ुस सभु को पंहिंजी खट ते धार वेठो आहे। इहो हुयो न बग़ीर?
अल्लाह आहे। जी, बिल्कुलु। ऐं स्कूलनि खे ताला लॻी विया आहिनि त मूं चयो त सभई पिया चवनि था त स्कूल खोलियो, सभई पिया चवनि था त स्कूल खोलियो, असांजे बच्चनि खे वॾा कीन रोलियो, सभई था चवनि पिया त स्कूल खोलियो, असांजे बच्चनि खे वॾा कीन रोलियो, करण इल्मु हासिल हक़ आहे असांजो, नवां ई के बेवस तरीक़ा त ॻोल्हियो। कंहिं बि तरीक़े सां यकीनन हींअर असांजे मुल्क जे अंदरि नए तरीक़े सां PTV चैनल बि खोलियो आहे, स्कूल पढ़ाइनि था ऐं सिंध यूनिवर्सिटी समेत कुझु इदारनि अहिड़ो सिलसिलो शुरू कयो आहे त उहो इंटरनेट जे ज़रिए सां तइलीम पढ़ाइनि था। जी अहमद अली साईं चाहींदुसि त हिन हाणोकिन हालतुनि ते कुझु ज़रूरु तव्हां खां ॿुधंदासीं, पर थोरो ईद बि लॻी पई आहे ऐं नाज़रीन वक़्तु साही जो थियो आहे। असां अवां सां गॾु आहियूं, भलोड़ सुघड़ ॾाहा ॾाधणी नयूं तख़लीक़ूं, निकोर शयूं, डबा पैक बेत तव्हांखे ॿुधाईंदासीं, केॾांहुं न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन हाज़िर आहियूं नंढड़ी साई खां पोइ ईद जूं ख़ुशियूं, ईद जा लम्हा ऐं यकीनन हर को पंहिंजे माइटनि मिटनि दोस्तनि अज़ीज़नि ॾांहुं जेको आम दस्तूर हो उहो घटिजी वियो आहे। सभु को पंहिंजे घर में माइटनि मिटनि सां टीवीअ ते पियो ॾिसे। असां बि कोशिशि कई त मेरान TV जी ट्रांसमिशन जे ज़रिए अव्हां खे जेकॾहिं असांजे हिकिड़ी तख़लीक़ जे ज़रिए का ख़ुशी मिले थी तॾहिं बि असांजी इहा जेका कोशिशि आहे यकीनन उहा कामयाबु आहे। मेरान TV हमेशह कोशिशि कई आहे त अव्हां जे लाइ नयूं निकोर तख़लीक़ूं सुगड़नि, शाइरनि, अदीबनि, दानिश्वरनि, कलाकारनि जे ज़रिए खणी अचे त अॼोको ई असांजो जेको किरोना ईद मुशाइरो आहे उन में बि नयूं तख़लीक़ूं आहिनि। ऐं साई खां पहिरियां चयुमि त डबा पैक बैत तव्हांखे ॿुधाईंदासीं त अहिड़ो डबा पैक बैत ॾिसूं त अहमद अली लॻे थो त अहमद अली बि डबे मां पनो को कढियो आहे। अहमद अली छा था ॿुधायो असांखे? साईं किरोना ते हिकिड़ो बैत अर्ज़ आहे। वाह वाह, शेर बिस्मिल्लाह। कया किरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, हो कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त साईं बुढ़ा ॿार बंदि, हर शइ बंदि, सभु साईं बंदि। हाओ दाहो साईं सकाफ़ती कचहरियूं ओताकूं ऐं उतारा बंदि, सारा बंदि थी विया आहिनि, सरकारी स्कूल इदारा बंदि, यार बंदि वेठा आहियूं घरनि में बसि बेकार बंदि। कया किरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त बुढ़ा ॿार बंदि। साईं वहमन माण्हुनि खे अची विया वकोड़ियो, थिया बंगुलनि में भोतार बंदि, सरमाएदार बंदि, वापारनि दलालनि जा थिया वापार बंदि, बाज़ार बंदि, मिसकीन माण्हुनि जा थिया रोज़गार बंदि। किरोना कया किरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त बुढ़ा ॿार बंदि, सभई बंदि। वाह दा वाह। साईं पाए मास्क माण्हू मुंहं ते वेठा आहिनि, अज़ीज़नि सां बि मिलणु बंदि, वेहणु बंदि, खिलणु बंदि, बीमार खां बि आहे पुछणु बंदि, ॾियणु वठणु बंदि, आहिनि इस्पतालनि में कई लाचार बंदि। कया किरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त बुढ़ा ॿार बंदि। वाह दावा, बुढ़ा बि बंदि त ॿार बि बंदि। साईं इबादत कंदा हा मस्जिदनि में वेही, उहे मस्जिदियूं मंदर मकान बंदि, हिंदू मुस्लमान बंदि, वेठा आहिनि वांदा सभु दीवान बंदि। अहमद अली ईंदा हा मिलण ईद माण्हू, उहे दोस्त दिलबर दीनदार बंदि। कया किरोना वायरस सभिनी जा कारोबार बंदि, कमकार बंदि, लॉकडाउन लॻी वियो त साईं बुढ़ा ॿार बंदि, बुढ़ा अहमद अली उतरादी। वाह नाज़रीन, यकीनन हलंदड़ हालतुनि जे मुताबिक़ जेका किरोना जी हालत आहे ऐं उन हालतुनि में ॾींहों ॾींहुं लॉकडाउन जेको आहे कंहिं हद ताईं सुस्त बि थियो आहे ऐं उन में कुझु आसानी बि थी आहे। तॾहिं मूं चयो त ख़तमु था लॉकडाउन कनि, वबा जो ख़ौफ़ कोन्हे को। ईअं कोन्हे त हुकुमरान तव्हांखे थोरी विथी ॾिनी आहे त तव्हां बे एहतियाती कयो ऐं उहो पंहिंजो मर्ज़ बि ॿियनि में पखेड़ियो। न, एहतियात ज़रूरी आहे। असांजे मज़हब इस्लाम, दीन, समाजी मुआशिरे, वॾड़नि सभिनी इहो सेखारियो आहे त जिथे वबा हुजे उन वबा वारो ॿिए हंधि न वञे ऐं जिते वबा आहे ॿाहिरियों उन वबा वारी जाइ ते न अचे। त ख़तमु था लॉकडाउन कनि, वबा जो ख़ौफ़ कोन्हे को, सभिनि खे आ कमाइण जी ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को। हिकु महांगाई लॉकडाउन में माण्हू मज़दूरनि खे मज़दूरी न मिले, वरी वञ रेड़े ते पुछा कर त उहो हिंदाणो जेको 20 रुपया किलो मिलंदो हो 100 रुपया किलो पियो मिले। तो अल्लाह साईं पनाह में रखे। तॾहिं मूं चयो त ख़तमु था लॉकडाउन कनि, वबा जो ख़ौफ़ कोन्हे को, सभिनि खे आ कमाइण जी ख़ुदा जो ख़ौफ़ कोन्हे को। असां जंहिं आसिरे में ई सजण थी पाह विया हुआसीं, असां जंहिं आसिरे में ई सजण थी पाह विया हुआसीं, मुदे ख़ारिज मिलियो राशन, पुछा जो ख़ौफ़ कोन्हे को। वञी जो राशन खोलियूं त अटे मां जीत पिया निकिरनि।
ही कहिड़े क़िस्म जो राशन। चयूं इमदाद ॾींदासीं पंहिंजा कार्ड ॾेई वञिजो, चयूं इमदाद ॾींदासीं पंहिंजा कार्ड ॾेई वञिजो, वञी कोर्ट में ॾेई आया गिला जो ख़ौफ़ कोन्हे को, कार्डनि जूं कापियूं ॾेई आया त हेतिरनि माण्हुनि खे असां इमदाद ॾिनो, कंहिंखे मिलियो कंहिंखे न मिलियो, ऊंदा ई राति में अलाह ॼाणे, ॾींदड़ ॼाणे, ॿियो वठंदड़ ॼाणे। असांजे पीअण जो पाणी बि सालनि खां गंदो साॻियो, असांजे पीअण जो पाणी बि सालनि खां गंदो साॻियो, वरी का नई मुसीबत आ, कज़ा जो ख़ौफ़ कोन्हे को। वज़ीरनि ऐं मुशीरनि खे त का परवाह ई कान्हे, वज़ीरनि ऐं मुशीरनि खे त का परवाह ई कान्हे, मिठा मिस्कीन जी कंहिं बद दुआ जो ख़ौफ़ कोन्हे को। मज़लूम जॾहिं बद दुआ कंदो आहे उन जूं आहूं अर्श ते वेंदियूं आहिनि, त असांखे उन ख़ुदा जो ख़ौफ़ ऐं मज़लूम जे आहुनि जो बि कुझु दर्द रखणु खपे। असां पंहिंजे बिरादर जे चवण ते ई चङा चूंडिया, असां पंहिंजी बिरादर जे चवण ते ई चङा चूंडिया, उहे बनजी सज़ा विया आहिनि, जज़ा जो ख़ौफ़ कोन्हे को। ॾियूं कंहिंखे मयारूं पाण सां पाण ई कई आहे, असां मज़बूत बुत ठाहिया, हवा जो ख़ौफ़ कोन्हे को। न की बेवस पुछी सघिबो, न ई को ॻाल्हि सम्झे थो, नथा मिसकीन लाइ सोचनि, अलाह जो ख़ौफ़ कोन्हे को। मां चाहींदुसि त अकबर साईं हाणे का नई सुखड़ी थी वञे। हा साईं, नई सुखड़ी वरी बि किरोना ते ई आहे। हाओ हाओ, इहो जेका तव्हां कार्डनि वारी ॻाल्हि कई, कापियूं कार्डनि जूं असां खां बि वठी विया। अच्छा, हा, पर अटे जी लप बि न मिली। पोइ भला अच्छा कोन मिलियो? न न, उहो कार्ड खणी पंहिंजो कमु करे विया, हू ट्रकियूं भरिजी आयूं, ॾिठियूंसीं चेयरमैननि हिननि उन्हनि वटि, उन ते मूं लिखियो हिकिड़ो शहर, माना कार्ड वठी विया, रुगो कार्ड बाक़ी ॿियो वापसी में कुझु बि कोन ॾिनो। मतलब कार्ड जूं कापियूं वापसि वरितो? न न साईं, उहे त पंहिंजो कमु कंदा न, हू असां हिननि माण्हुनि खे ॾिनोसीं, होॾो असांखे त मिलियो ई कोन। पुछण वारो हुजे त ॿुधायूं उन्हनि खे। अल्लाह हिदायत करे। नाज़रीन, मुंहिंजे बि दरवाज़े ते अची खड़कायूं, बाबा अमड़ तुंहिंजी कुराड़ीअ जो कार्ड ॾिनो ॾे। मूं चयो त अलाह ॾींदो, कार्ड ॾिनो, चओ था त खणी वञो पर मोटाए ॾिजो। कार्ड खणी विया, पर अकबर वारा सूर ऐं असांजा साॻिया आहिनि। जी अकबर। अर्ज़ कयुमि त कया किरोना वायरस ही मजबूर माण्हू, बुखुनि में मरनि था पिया मज़दूर माण्हू, सलिन पंहिंजो वेही कंहिंसां सूर माण्हू, मिसकीननि माण्हुनि जो को मुक़दर टुटल आहे, ॾिसी कोन थो छा त लॉकडाउन लॻल आहे। आई जे किरोना त साह ई सुकी विया, हक़ीक़त में हुकुमरान हड़ई ॾकी विया, वठी फंड वर्कर वॾेरा लिकी विया, भोतारनि जे बंगुलनि में राशन रखियल आहे, ॾिसी कोन थो छा त लॉकडाउन लॻल आहे। अबोझनि जो इमदाद लुटेरा लुटे विया, अटा गिह चांवर चेयरमैन चटे विया, मिसकीननि जे नालनि जी लिस्ट ई मटे विया, चमचनि ऐं चुगलनि जो खातो खुलियल आहे, ॾिसी कोन थो छा त लॉकडाउन लॻल आहे। ही सरंदी वारा त सभई सुखिया आहिनि, दिहाड़ी कमाईंदड़ ॾिसां थो ॾुखिया आहिनि, बेरोज़गार थी विया ही बिल्कुलु बुखिया आहिनि, ग़रीबनि जे घर में न दूहो दुखियल आहे, ॾिसी कोन थो छा त लॉकडाउन लॻल आहे। न निमाज़ूं पढ़ण को वञे थो वीचारो, मिड़ई बंदि मस्जिदूं, मुलनि ते बि मारो, राज़ी रब रहमान थींदो कीअं यारो। बचो बाक़ी कहिड़ो असां में अमल आहे, ॾिसी कोन थो छा त लॉकडाउन लॻल आहे। मुंहिंजो शाल मालिक ही अर्ज़ड़ो अघाए, हिन मूज़ी मर्ज़ खां मिड़नि खे बचाए, किरोना वायरस खे वतन खां भॼाए, न त कमु चांडिया अकबर चढ़ियल आहे, ॾिसी कोन थो छा त लॉकडाउन लॻल आहे। वाह चांडिया अकबर वाह, इहा ख़बर त अथई त लॉकडाउन आहे, छा खे था लॉकडाउन, छा लॉकडाउन में जी असां या बसि लफ़्ज़ त ॿुधूं था त इहो आहे, पर इहा ख़बर सिंधी में सम्झूं था त घर में बंदि हुजो, ॿाहिरि न निकिरो, माना कड़ा बंदी लॻी पई आहे न। ही जेका हुकूमत जे तरफ़ां एसओपीज़ आई आहे, इहा ख़बर अथई? एसओपी इहा अलाए छा आहे, इहा मूंखे ख़बर न आहे साईं। बाबा इहा ई त ॻाल्हि आहे न, सुघड़ सगोरा इहे हिदायतूं आहिनि त हींअर ॾिस पाण परे वेठा आहियूं, ईद ते भाकुर पाए न वञो, सुबुह जो सवेर खां शाम ताईं मुकमल तौर ते जेकॾहिं का शइ वठण बि वञो था त परे खां दुकानदार खे चइबो आहे त ही हितां पैसड़ा वठ, हितां ॾे, कंहिंखे हथ न हिलाइणो, घर अचणो आहे त पहिरियां हथ धोइणा आहिनि, वेझी सहजी कपिड़ा मटाइणा आहिनि, पोइ पंहिंजे ॿारनि बचनि सां घर वारनि सां पोइ जेको आहे सो कचहरी कबी, पर कचहरीअ सां गॾोगॾु सैनिटाइज़र। ॿी ॻाल्हि त ॿुध जी सर, भला हे लॉकडाउन जो ॿुधी करे ही माण्हू जो छिका चाढ़ियो पिया वतन ऐं हथ पिया धोअनि, भला ॿारड़ा वारा वेझो अचण ॾियनि था या न? साईं हाणे डपु सभु कंहिंखे थिए थो, कोई चए थो हथ न लाहियो, हा उन्हनि खां बि टहूं था, तूं टही थो तोखां नथा टहनि, टहनि था, वक़्तु तूं शहर खां त पाण बाबा घर वेंदासीं, घर वारा पहिरियां ई बाबा मूं वटि त ईअं वाड़ा चवंदा
हाँ इन पासे वञ ओ इहो नलको लॻो पियो त इहो साबुण पहिरियां हथ धो साबुण हथ धोई हा हा साबुण आ या सर्फ पियो आहे उते त पोइ मिड़ेई धोई साफ़ करे पोइ वञूं था बाबा ॿारनि टीवीअ ते ॾिसी ॾिसी ऐं हाणे चवनि था त बाबा हाणे असां टीवीअ ते ॾिठो आहे ॿाहिरां आयो आहीं अलाए कहिड़नि माण्हुनि सां मिली आयो हूंदे हलियो वञ वञी हथड़ा धोई आ मां हिकु हीअं करे हथ धोता हथ धोई करे वियुसि ऐं मुंहिंजो नंढड़ो मोहम्मद हसन अबू बी चई छो चई मां ॻणियो 1 2 3 10 सेकंड थिया आहिनि अञा 10 सेकंडनि ताईं अञा हथ मल मस हाणे जॾहिं वरी 1 2 3 20 सेकंड पूरा थिया अबू हाणे भली हथ धो माना ॿारनि खे बि ख़बर पइजी वई आहे त हथ धोइजे ऐं हूअं ई बि सफ़ाई अधु माना हाणे भला सम्झी त SOP छा आहे हा इहा ई माना सफ़ाई रखे माण्हू ऐं एहतियात करे इहा थी वई न साईं बाबा सफ़ाई रखे पर वक़्त जो एहसास करणो आहे माण्हू टाइम जो ख्याल रखे जंहिं टाइम ते हुकूमत चयो बाबा हाणे कड़ाबंदी थी वई त थी वञे माना थी वञे घरां न आहे निकिरणो ऐं माइट मिट को ॻाल्हाए बाबा तूं पंहिंजे घर हुज मां पंहिंजे घर चङो आहियां ईद जूं ख़ुशियूं त आहिनि अल्हम्दुलिल्लाह असांजे अखियुनि आहे पर हाणे जेको ग़रीब माण्हू रक्षे जो ड्राइवर उहो त बुख में पियो मरे हिन इमदादनि जे आसरे ऐं इन राशननि जे आसरे उहो निकिरी थो पए तौकल करे बसि अलाह पर SOP ते त बाबा पोइ हथनि में जेके आहिनि हथिया पाइबा ऐं उहो छिको जेको सवेर तो पेट में चयो जंहिंखे मास्क था चवनि उहो पाइबो एहतियात कबो रक्षे ड्राइवर ॾिसो न अॻे पाण ॿुधंदा हुआसीं त बाबा ही जेको आहे फरड़ो इहो जेको आहे सो बकरियूं धाए थो वञे या जेको आहे पोइ उन में पाण या बकरीअ खे झालंग चाढ़ींदा हुआसीं या वरी ॾिसंदा हुआसीं बाबा ही पाॾो आहे में खे बाबा हिन ते छिको चाढ़ियो त हाणे इहे छिका अॻे पाण जानवरनि खे मालवंद माण्हू इंसान खे छिका चाढ़ींदा वञनि हाणे ॾिस न उठ खे ख़ासि करे उठ हलंदो नार में असां वटि जेके बि जानवर असांजे बहराड़ीअ जो सभई कम जेके जानवरनि वारा हुआ अलाह शल पियो पंहिंजो रहम करे उहे छिका माण्हुनि जे मुंहं ते अची विया माण्हू माण्हूअ खां बेदार माण्हू माण्हूअ खां परे आहे असांजा मज़दूर माण्हू वीचारा परेशान ई वञ जो ख़बर पवे पई त हमरा बीठो आहे बीहो पाण असीं बीठा हुआसीं 3 ॼणा मोटरसाइकिल ते चढ़ी आया वर्दियुनि सां 3 ॼणा अरे बाबा छा आहे चई बाबा तव्हां 2 ॼणा मोटरसाइकिल ते छो चढ़िया आहियो मूं अर्ज़ु कयो भाऊ मां सुगड़ फ़क़ीर आहियां मां त पंहिंजी गाॾीअ ते हिकिड़ो आहियां पर 2 ॼणनि खे थो चवीं त ही 2 ॼणा आहिनि तव्हां चढ़ी 3 ॼणा पाण स्कूटर ते पुलिस वारा आया आहियो ऐं पुछो वरी 2 खां था नाज़रीन इहे हालतूं आहिनि मुल्क जूं अलाह शल रब रहम करे असांजा सुगड़ असां सां गॾु आहिनि डबा पेक शाइरी सुगड़नि जी उन्हनि खां ॿुधूं था वक़्तु थियो आहे नंढड़ी साई जो केॾांहुं न वञिजो ज़रूरु असां सां गॾु हूंदव ऐं हा गॾु रहिजो हाज़रीन हाज़िरायूं नंढड़ी साई खां पोइ ईद लॻी पई आहे ऐं अॼु ईद ते असां सां भलोड़ सुगड़ ॾाहा ॾात धणी डबा पेक शाइरी मुकमल नवां शेर नयूं तकलीफ़ूं खणी पहुतल आहिनि ऐं यकीनन अव्हां जी घरनि में वेठे वेठे बोरियत ज़रूरु न थींदी हूंदी छो त अहिड़ा सुगड़ हुजनि ॾाढो पटका पगूं पाए असांखे ॾाहप जी राति ॿुधाइनि पिया ॻाल्हि सवेर मूं पए कई पुलिस वारनि जी त हीअं जो हमराह जो आया पुलिस वारनि बि खणी लठियुनि जो वसकारो कयो त रड़ियूं निकिरी वियूं हमराहनि जूं अड़े बाबा ही छा आहे पोइ ॾिठोसीं बाबा कुझु रहम कयो अलाह खे मञो तव्हां 3 ॼणा स्कूटर ते चढ़ी आया आहियो कुटियो वरी 2 ॼणनि खे था तो पोइ किन त वीचारनि बाक़ाइदे कानूनदान जे हिसाब सां बाक़ाइदे किरोना ते अमल बि करायो पए ऐं सभई हिकु जहिड़ा कोन्हनि 5 आङुरियूं जेके आहिनि उहे बराबरि कोन्हनि के पर किन वरी पंहिंजे हिसाब सां किन खीसा भरिया किन छा कयो जॾहिं खीसो भरिजे पियो त पोइ भली 3 ॼणा आहियो 4 ॼणा आहियो चढ़िया वञो सो रब साईं रहम करे असांजे हिन हालत जो अवाम जो इंसानियत जो मुल्क जो मुल्की सलामतीअ जो सवेर मूं तव्हांखे ॿुधायो त असां वटि कदावर सुगड़ मौजूदु आहे ऐं उन जी कदावर ॾात अवल बि तव्हां ॿुधी हाणे बि ॾिसूं थो पंहिंजे डबा पेक शाइरी मां छा थो ॿुधाए जी सरदार अली छा था ॿुधायो महांगाई छॾियो आहे मुल्क त पाए पूरत कान पघार मो आहे मज़ूरी त रही मूरव न आहे किरोला छॾिया कम ई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए हाओ दाहो ज़ाल बि जेसी तड़का ठाहे तुंहिंजी छॾी त खल मल्हाए जो सैंडल सुर्खी घर में न आहे किरोना छॾिया कम ई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए जेका मुंहुं बि धोती मूरव न आहे अंगल कंदी वरी ईद ते आहे कजल किरी पई लालिड़ियूं लाइ झूमक झाला पई थी पाए किरोना छॾिया कम ई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए ॿारनि जो बटीको अघ में ई आहे त 9 वॻो ॾे वठी सिपाए सिंगल सिलाई पई 700 खाए किरोना छॾिया कम ई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए
हजमन बि छॾियो की न घटाए सव खां सवा को वार न ठाहे रुपए जी रिआयत बि गंजन सां न आहे किरोना छॾिया कमाई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए गोश्त मच्छी त महांगो आहे दाल चांवर बि ॾिसो चुको आहे ग़रीब वीचारो सैंड खां सटाए 100 किलो त सव ते आहे किरोना छॾिया कमाई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए सरदार चांडियो बि सच थो ॿुधाए खार इन में कोई न खाए कांच गेरिन ते जेकॾहिं पाए महांगाई खे आंदई कम हथ था काए किरोना छॾिया कमाई लाइ कीअं मिसकीन ईद मल्हाए कीअं मिसकीन ईद मल्हाए किरोना छॾिया कमाई लाइ छो त सयूं सीट समावात वारो कमु लॻो पियो आहे हिन किरोना जे करे त नाज़रीन तव्हांखे हिकिड़ी हक़ीक़त थो ॿुधायां त माइटनि मिटनि खां सुबुह सां सयूं पे ॾिनियूंसीं दरवाज़े जे अंदरां चयूं बाबा हीअ सयूं ॾेई वञो प्लेटूं हफ़्ते खां अवध छो पोइ तव्हांखे ॿुधाईंदासीं माना हाणे ईद बरात ते जेकॾहिं कंहिंखे सामान का सूखड़ी का मानी मोकिलिजे थी त ॾिजंदा मथां थांवनि में किरोना रलिजी मिले अलाह साईं अहमद अली तव्हां वटि त ईअं कोन थियो न असां वटि बि ईअं आहे जेका मिट माइट ॾेयूं हलिया पिया वञनि पोइ दर ई न पिया टपनि न दर टपनि कोन पिया पर बाबा ईद मुबारक साईं ख़ैर मुबारक पोइ असां वरी उन्हनि खे इहो जेको थांव में आणनि पिया उहो मले सले चङी तरह उन्हनि खे वरी पोइ पहुचाए अचूं पिया पाण असां वटि बि सॼी हालत तव्हां बि कंहिंखे सयूं सीरो को माइटनि मिटनि खे पहुचायोसीं ॾिनोसीं हाल आहे अरे बसि ग़रीब माण्हू मज़दूर माण्हू आहियूं जहिड़ो हाल हुयो हिकु त लॉकडाउन जे करे मज़दूरी बि कोन्हनि के पर शुक्र आहे बसि अलाह पियो हलाए थो इंसान बि पियो मुंहुं ॾिबो हिन लॉकडाउन में ॿुधोसीं त को सकाफ़त खाते ॾाढो सुघड़नि शाइरनि अदीबनि फनकारनि जी मदद तव्हांजी न कुझु बि न असां कंहिं बि कोन कई न हुकूमत कई आहे न वरी सकाफ़त खाते पंहिंजे कंहिं सुघड़नि का सार लधी पंहिंजे सुघड़नि असांजी मिड़ई थोरो घणो उन्हनि खे अलाह ख़ुशि कंदो उन्हनि वीचारनि पंहिंजे हड़ां वड़ां करे मिड़ई असांखे जेको आहे सो बोरी बोरियूं इहे ॾिनऊं मिड़ई उन्हनि खे अलाह ख़ुशि कंदो उन्हनि जी महिरबानियूं आहिनि इहा बि सुठी ॻाल्हि आहे त माण्हू वटि जेकॾहिं आहे ॿिनि वेलनि जी त हिकिड़ो वेलो कंहिं ग़रीब खे ॾेई वरितईं इहा बि इंसानी हमदर्दी आहे यकीनन ईद लॻी पई आहे ऐं किरोना मुशाइरो आहे छा था ॿुधायो हाणे असांखे साईं अर्ज़ु कंदासीं हिकिड़ो शहर अर्ज़ु आहे उस्ताद असांजे ॿार जो आहे त अर्ज़ु थियो त तूं ज़ुल्फनि ते ऐं कुल्फनि ते तूं ऐश मथां मूं सीरनि ते तूं कैफ़ी अख जे खुमार ते लिख ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते नाज़रीन हिन शहर जो तसलसुल हिकु ग़रीब मिसकीन ऐं अमीर माण्हूअ जी ज़िंदगी सां आहे सिंध जे तमामु सदाहयात भलोड़ ॾाहे ॾाधणी उस्ताद बहार जूं सिटरूं जी तूं ज़ुल्फनि ते ऐं कुल्फनि ते तूं ऐश मथां मूं सीरनि ते तूं कैफ़ी अख जे खुमार ते लिख ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते मेहराण जे कप ते थधड़ी हवा के कुॾंदा ॾिठा के नचंदा ॾिठा मूं थर जा माण्हू पहिरियों उघाड़े वारीअ ते पचंदा ॾिठा माई मोखीअ जे मैखाने ते राग नवां रंग रचंदा ॾिठा मूं पेट बुखायल नंढड़ा निकिड़ा लुख लोढ़नि में हुते लुछंदा ॾिठा तूं पेक शराब जे पीअण ते लिख ऐं खटनि खारनि खीरनि ते तूं ज़ुल्फनि ते ऐं कुल्फनि ते तूं ऐश मथां मूं सीरनि ते तूं कैफ़ी अख जे खुमार ते लिख ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते तूं सिंग छिकींदड़ क़ाबिल जे तीर खे ॾाढो ताव ॾिठो मूं वलर खां विछड़ियल कुंज जे सिर में घाई दड़ जो घाव ॾिठो हथ कीन गुथो वाह वाह थी तूं दर उन्हीअ जे दाव ॾिठो मूं माउ कुठल मासूम बचन जो अमल रिय ईज़ाव ॾिठो तूं सियाद जे संग दिलीअ ते लिख ऐं जिंदड़ी संदड़ तीरनि ते तूं ज़ुल्फनि ते ऐं कुल्फनि ते तूं ऐश मथां मूं सीरनि ते तूं कैफ़ी अख जे खुमार ते लिख ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते साईं तूं हुकुम हलाईंदड़ हाकिम कंहिं भूई धणी भोतार मथां मूं हथ में कोडर पुठी उघाड़े हिकु कुड़मीअ जे किरदार मथां तूं शहनाईअ जे शुगल वॾे कंहिं वात खुलियल टहकार मथां मूं मज़लूमनि जी लुटियल खुशियुनि दल ॻोढ़नि पातल हार मथां तूं ऐश गिरी जे माग ते लिख मां सिंधू सिंध जे सीरुनि ते तूं ज़ुल्फनि ते ऐं कुल्फनि ते तूं ऐश मथां मूं सीरनि ते तूं कैफ़ी अख जे खुमार ते लिख ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते किथे राज धणी जा रोब अजब किथे हुसन जमाल जा नाज़ नवां किथे ॾाढे जी लठ के ॾह मथा किथे पिनंदड़ हथ जा न्याज़ नवां ॾींदड़ वंडीदड़ कंहिं न सुञातो अॼुकल्ह बसि अंदाज़ नवां बाला रंग बहार हज़ारे राज़िक जा लख राज़ नवां तूं पेनू पीर पिटींदड़ ते लिख ऐं फहमीदन फ़क़ीरनि ते तूं ज़ुल्फनि ते ऐं कुल्फनि ते तूं ऐश मथां मूं सीरनि ते तूं कैफ़ी अख जे खुमार ते लिख ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते ऐं ॻोढ़नि भरी अख नीरनि ते वाह अहमद अली वाह वाह अहमद अली वाह नाज़रीन उहे अखियूं उहे नेण उहे लुड़क जेके गुरबत जे एहसास सबब तड़पंदा रहनि ऐं
वाझाइन वेठा त किथां का अल्लाह जे तरफ़ खां कंहिं बंदे जे तरफ़ खां मदद अचे त पंहिंजे बुखायल पेट में एतिरो टुकुर रखूं जंहिं सां असांजी ज़िंदगी बची सघे। त हाणोकिन हालतुनि में अवां ॾिठो पए त यकीनन इहे हालतूं तमामु नाज़ुक हालतूं। लॉकडाउन जे सूरत में सभु को माण्हू घर वेही रहियो, मज़दूर तबिको घर वेही रहियो ऐं मिस्किन रोज़ जेको कमाइण वारो हो आणीन ऐं चाढ़ीन ॾुथ ॾिहाड़ी सूमरा। त यकीनन जेके आणण वारा 200-500 कमाए शाम जो घर खणी वेंदा हुआ त उन्हनि जे हिन हालतुनि जे हवाले सां तमामु ॾुखियो मरहलो। ही ईद आहे, असीं उन्हनि जी बि हिन मौक़े ते ख़िदमत करे सघूं था। इंसानियत नाते, पाड़ेसिरी जे नाते पंहिंजे माइट मिट ज़रूरी न आहे त हू अव्हां खां घुरे, बिना घुरण वारे जी ख़िदमत कंदासीं त इन में रब जो बि राज़ पोइ आहे ऐं उन में इंसान दोस्ती रोज़ो ऐं निमाज़ ई पिणु चङो कमु। निमाज़ूं बि पढ़ियूंसीं, रोज़ा बि रखियासीं, पर उहो ॿियो फ़हम जंहिंमें पसिजे पिरीअ खे, हाणे उन फ़हम खे पसणो आहे जंहिं सां पिरी राज़ी थिए थो, राणो राज़ी थिए थो। छो त ड्रा दे मस्जिद, ड्रा दे मंदर, ड्रा दे जो कुझु ड्रावी मगर बंदे दी दिल न ड्रावी, क्योंकि ख़ुदा दिलियां विच रहंदा। त ही जो कुझु दिल जो तसलसल आहे उहो ख़ुदा जी ज़ात सां आहे ऐं अल्लाह हर मोमिन जी दिल में रहे थो, कंहिं जी दिल आज़ारी न आहे करणी। त यकीनन इन्हीअ ते असांजो ही किरोना मुशाइरो, ईद किरोना मुशाइरो पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। मेहरान टीवी हमेशह अव्हां जे लाइ कोशिशि कंदी आहे त नई निकोर शाइरी, नवां सुघड़, नवां अदीब अव्हां जे साम्हूं आणे। इन ते पंहिंजे मेज़बान आजिज़ रहमतुल्लाह लाशारी खे इजाज़त ॾींदा असांजा उहे सुघड़। वॾी महिरबानी अली अकबर उदासी, अव्हां आया। सरदार अली साईं, अदा अहमद अली, तव्हांजी महिरबानी, लख कुर्ब वॾा वड़। ईद पढ़ी करे तव्हां असांजे मेहरान टीवी खे टाइम ॾिनो। नाज़रीन, इन्हीअ ते मोकिलायूं था यार ज़िंदह सोबत बाक़ी अल्लाह वाई।